अस्सलाम वालेकुम साथियों, पंहिंजी रोज़ी चैनल सां गॾु आऊं आहियां नजीब रहमान शर। अॼु हाज़िर ख़िदमत आहे तव्हांजी ज़िंदगीअ खे तब्दील कंदड़ आदतुनि जे बारे में ॼाण। जी साथियों, सभ खां अवल ऐं पहिरीं जेका तव्हांजी आदत हुअणु घुरिजे, जेका शायदि तव्हांजी त छा पर तव्हांजे नसुलनि जी बि हुअणु घुरिजे, उहा आहे एहतराम करणु सिखो। पंहिंजी औलाद खे उन एहतराम जी नज़र सां ॾिसो जेका तव्हां उन्हनि जे लाइ उमेदु कयो था, जंहिं पोज़ीशन जंहिं ते तव्हां ॾिसणु चाहियो था, उन्हनि जो एहतराम तव्हांखे हिन वक़्तु ई उन्हनि खे ॾेई छॾियो। अहिड़े ई नमूने सां तव्हां पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे आस पास ऐं उन खां बि वधीक अहम आहे त तव्हां पंहिंजो पाण खे इज़त ॾियो। यानी तव्हां पंहिंजो पाण लाइ अहिड़ा वर्ड न ॻाल्हायो जंहिंसां तव्हांजी इज़त, तव्हांजे वक़ार, तव्हांजे ईमानदारीअ ते कोई शक करे। ऐं पंहिंजो पाण खे अहिड़नि ख़्यालनि खां परे कयो जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजो पाण खे कमज़ोर सम्झो, जंहिंजे ज़रिए तव्हां ॾुखारा थियो, जंहिंजे ज़रिए तव्हां में हिकु हौसलो जीअण जो ख़तमु थी वञे। उन्हनि ख़्यालनि खां पंहिंजो पाण खे हमेशह परे रखंदा कयो। बजाए तव्हां इहो सोचो त मां क़ाबिल न आहियां, बजाए उन्हनि जे सोचण जे ग़लतियुनि जे जन वटि तव्हांजो कोई बि सोल्यूशन न आहे, अहिड़ियूं ग़लतियूं जेके तव्हांखे हाणे कॾहिं उन्हनि जो अज़ालो नथो थी सघे, उन्हनि जे बारे में कॾहिं बि न सोचींदा कयो। ख़ुदा रा अहिड़नि सोचनि खे सोचण बजाए पंहिंजो पाण खे माफ़ु करे छॾींदा कयो ऐं ॿियनि खे बि माफ़ु कयो। ऐं साथियों, पंहिंजे आस पास रहंदड़ माण्हुनि सां तालुकात तव्हां बहितर खां बहितर बणायो ऐं उन्हनि सां एतिरा मददगार तालुकात बणायो ताकी तव्हांखे मदद जी ज़रूरत पए त हू माण्हुनि सां सुबुह जो सलाम कंदा कयो, मुस्कुराए मिलंदा कयो, रस्ते वेंदड़ माण्हुनि खां बि हाल अहिवाल पुछी छॾींदा कयो। उन में कोई मसइलो न हूंदो आहे। उन सां गॾोगॾु अगरि तव्हां ज़िंदगीअ में ख़ुशगवार माहौल में रहणु चाहियो था, फ़ारिग वेठा आहियो, बजाए तव्हां गेम्स खेॾण जे, फेसबुक या ॿियो कुझु हलाइण जे, तव्हां उन रिश्तेदारनि, मिटनि माइटनि सां फ़ोन ते हाल अहिवाल ज़रूरु पुछंदा कयो ऐं उन्हनि लम्हनि खे यादि कंदा कयो जेके लम्हा तव्हांजी ज़िंदगीअ जा ख़ूबसूरत लम्हा हुजनि, जेके तव्हां दोस्तनि, मिटनि माइटनि सां ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़ारिया हुजनि, या ज़िंदगी में जेको कुझु तव्हां वॾो कयो आहे उन जे बारे में वांदकाईअ में वेही बि कॾहिं सोचींदा कयो ऐं दुनिया जी नई टेक्नोलॉजीअ खां वाक़ुफ़ु थींदा कयो। जेको कुझु बि तव्हांखे दुनिया में नओं कुझु नज़र अचे उनखे जल्दी उन खां सिखण जी कोशिशि कयो ऐं उहो उनखे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाइण जी कोशिशि कंदा कयो। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं तव्हांजो हथ में मोबाइल ई आहे त घटि में घटि तव्हांखे सेटिंग त उनजी अचणु घुरिजे ऐं जिथे तव्हां रहो था पिया उन जॻह खे हमेशह साफ़ु सुथिरो ऐं चमकदार बणाईंदा कयो ऐं उन सां गॾोगॾु उन जे जॻह खे एतिरो त ख़ूबसूरत बणायो ताकी तव्हां उनखे इबादत उते करे सघो ऐं पंहिंजी पसंदीदा शख़्सियतनि जा उते तस्वीरूं लॻाए करे बि तव्हां पंहिंजो पाण खे हमेशह ताज़ा रखी सघो था। मानी खाइण वक़्तु, खाधो खाइण वक़्तु, उन वक़्तु पूरो ध्यानु तव्हांजो खाधे खाइण में हुअणु घुरिजे, तव्हांजो मोबाइल साइलेंट ते हुअणु घुरिजे ऐं अगरि जेकॾहिं तव्हां सफ़र ते वञी रहिया आहियो, बजाए तव्हां बस में, वेगन में, गाॾीअ ते निंड करण जे बजाए तव्हां मंज़रनि खे लुत्फ़ अंदोज़ कंदा कयो ऐं उन सां गॾोगॾु ज़िंदगी जे हर लम्हे खे सुठे खां सुठो गुज़ारण जी कोशिशि कंदा कयो। अगरि इहे तव्हां में शयूं आहिनि त तव्हांजी मंज़िल तव्हां खां परे न आहे।